नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे घोटकी मां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे घोटकी पहुची रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी आमद जे हवाले सां डिग्री कॉलेज ग्राउंड में तयारियूं कयूं पियूं वञनि। 5000 कुर्सियूं लॻायूं वेंदियूं, स्टेज बि ठाहियो पियो वञे। सुभाणे बिलावल भुट्टो ज़रदारी सरसों जे प्रोग्राम में मुस्तहिक औरतुनि खे रोज़गार जा चेक विराईंदो। बिलावल भुट्टो जी आमद जे हवाले सां सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, MNA सरदार मोहम्मद बख्श मेहर, PP ज़िले सदर मीर बाबर खान लुंड, जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो, ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो, डिप्टी कमिश्नर घोटकी उस्मान अब्दुल्ला, SSP घोटकी उमर तुफेल ऐं ॿिनि जाइज़ो वरितो। हिन हवाले सां मीडिया सां ॻाल्हाईंदे PP अॻवान जो चवणु हो त इंतज़ामिया DC साहब वारा इंतज़ामात ॾिसनि था। असांजो त क़ाइदा अचे थो त असांजूं त हाणे नज़रूं उन्हनि में आहिनि ऐं त उहे ईंदा इंतज़ामात बहितर आहिनि ऐं बहितर थी वेंदा माशाअल्लाह। हिते मां सम्झां थो त 100 में यानी कुर्सियुनि जी तादाद आहे। पोइ जेके उते मतिलबु आहे लेडीज़ बेस्ड प्रोग्राम सो उन आहिर ऐं SOPs खे मद्देनज़र रखंदे इंतज़ामात तव्हांजे अॻियां आहिनि, बहितर आहिनि। अञा बहितर जे लाइ बि DC साहब तमामु इन शइ खे सीरियस वठनि था। अॼु उहे बि आया आहिनि जेके फर्दर इम्प्रूवमेंट जेका आहे उहा बि आणी वेंदी। अच्छा मीर साहब, इहो ॿुधाइजो हिन प्रोग्राम में केतिरा माण्हू शिरकत कंदा? इन में साईं तक़रीबन ईअं सम्झो त 1000 खनि लेडीज़ आहिनि जेके मुंहिंजी नॉलेज थी सघे थो। बाक़ी उन खां अलावा ॿी बि जेका आहे उहा बि पब्लिक आहे। उन मिली मिलाई करे ईअं 3 खां 4000 ताईं अंदाज़ो आहे। तव्हांजा कारकुन किथां किथां शिरकत कंदा? ॿियनि ज़िलनि खां बि कारकुन ईंदा या रुगो ई कारकुनान जिन्हनि खे असां कोशिशि करूं था, छो जो प्रोग्राम जे डेकोरम जो बि ख़्यालु रखिणो आहे। असां पाण मेज़बान आहियूं, उहिदेदार ज़िम्मेदार आहियूं, तो असां हिते कोशिशि कंदा असांजी एग्ज़ीक्यूटिव बॉडी जा मेंबरान आहिनि उहे सभु हिते शामिलु थींदा। ऐं उन खां पोइ बिलावल साहब महिरबानी कई आहे, असांखे अलॻि टाइम ॾिनो अथनि। हितां खां पोइ इन जे लाइ असां कोशिशि कंदासीं पंहिंजा पार्टी वारा सभु असां दोस्त उते असेंबल थींदासीं, उते बिलावल साहब असां सां मुलाक़ात। अच्छा, बिलावल साहब जा ॿिया कहिड़ा कहिड़ा हिते घोटकी ज़िले में जेके उनजी सरगर्मी रहंदियूं ऐं कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम किथे रखियल आहे? इंशाअल्लाह बिलावल साहब जो हिकु त ॻोठ साहिब खां लुंड मूं वटि उहे महिरबानी करनि था, जेका मूंखे हाणे हिते इतला आहे। उन में उन्हनि जी प्रोग्राम आहे, लंच बि आहे, उते ताज़ियत बि आहे ऐं उन खां पोइ वर्करनि सां मुलाक़ात भी आहे। ये लोगों की यहाँ पे शिरकत मुतवक्किल है, जिसमें से 4000 सरसों की तरफ से बेनिफिशरीज़ हैं। और ये लॉन्चिंग सेरेमनी है पावर्टी रिडक्शन प्रोग्राम, जिसमें 6 डिस्ट्रिक्ट्स हैं। उसके बाद घोटकी भी उन डिस्ट्रिक्ट्स में शामिल हैं। और ये 4 साल पे ये प्रोग्राम मुहित है और इसका बजट भी अरबों में है। और इससे इंशाल्लाह हमारा एक सरसों के साथ जो एक एक्सटेंसिव सर्वे होगा, उसके बाद जो बेनिफिशरीज़ हैं उनको मुख्तलिफ मद में उनकी जो गुर्बत है उसके ख़ात्मे के लिए स्कीमों का ऐलान किया जाएगा। अच्छा, कौन सी स्कीमें होंगी और उसमें औरतें सिर्फ शामिल होंगी या उसमें मर्द हज़रात भी होंगे? देखिए, इसमें सर्वे होगा विलेज लेवल पे, कम्युनिटी लेवल पे, UC लेवल पे। डिस्ट्रिक्ट घोटकी की 66 UCs हैं और उसमें से इनकम जनरेट। बिलावल भुट्टो ज़रदारी घोटकी अची रहियो आहे, इंतज़ामनि जे हवाले सां तव्हां छा चवंदो, कहिड़ा इंतज़ाम कया विया आहिनि? जेके चेयरमैन साहब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब वाइदा कया हुआ जॾहिं सरदार मोहम्मद बख्श खान महर साहब जी दावत ते जो जलसो थियो खानगढ़ शरीफ में, उन खां पोइ बि मुख़्तलिफ़ विज़िट कया। जेके असांजा हितां जा स्टेक होल्डर्स आहिनि, MNA MPA, असांजा पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके उहिदेदार, उन्हनि मुख़्तलिफ़ शयूं चेयरमैन साहब जे आॾो रखियूं हुयूं त घोटकी जे लाइ कोई पैकेज ॾिना वञनि जिन ते तुंहिंजी जेकी आम आवाम आहे हुनखे फ़ाइदो थिए। उन जे लाइ इरीगेशन जे लाइ बि हिकिड़ो पैकेज चेयरमैन साहब अनाउंस कयो हुयो। हितां जे इंफ्रास्ट्रक्चर जे लाइ जेके रोड रस्ता आहिनि उन्हनि जे लाइ ॿियूं बि खोड़ सारियूं उहे स्कीमूं जेके घोटकी वासियुनि जी बहितरी लाइ हुजनि। उन सां गॾोगॾु जेको चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो विजन आहे, आम ग़रीब माण्हूअ खे कीअं फैसिलिटेट कजे। सभिनि माण्हुनि खे रोज़गार नथो ॾेई सघिजे, नौकरियूं सरकारी नथियूं ॾेई सघिजनि। इन करे इंडस्ट्रीज़ ऐं ॿियूं घणियूं शयूं हिते शुरू कयूं वञनि। ऐं उन सां गॾोगॾु जेको SRSO जो प्रोग्राम आहे
सिंध रूरल सपोर्ट प्रोग्राम आहे पॉवर्टी एलिवेशन जे लाइ गुरबत ख़तमु करण जे लाइ जेको ख़ामोश इनकलाब आहे पहिरियों हिननि ज़िलनि में उहो प्रोग्राम न हुयो इहो चेयरमैन साहब उते अनाउंस कयो हुयो पोइ सीएम साईं मुराद अली शाह साहब असां सभिनी गॾिजी उन खे अॻिते आंदोसीं हाणे उहो हिते शुरू थियो आहे उन जी प्रॉपर लॉन्चिंग जे लाइ सुभाणे चेयरमैन साहब ईंदा अवां सभु दोस्त प्रेस जा दोस्त हूंदव उन में तव्हां उन्हनि जा एक्सपीरियंस बि ॾिसंदव जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि में जिते इहो प्रोग्राम हले पियो त उते जेके ग़रीब इलाइक़े जा वासी आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेके असांजियूं अदियूं आहिनि उन्हनि कीअं प्रॉपर तरीक़े सां कमु कयो कीअं उन्हनि खे इहा सपोर्ट मिली त हुननि पंहिंजा उहे घर हलाया अहिड़ियूं लखें अदियूं आहिनि असांजियूं जिन सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में उन्हनि खे इन सां फ़ाइदो थियो हाणे उन्हनि जा घर पंहिंजा हलनि पिया रोज़गार हले पियो घर ठहनि पिया छो त ॿियनि जायुनि ते त छड़ा वाइदा आहिनि दावा आहिनि PTI हुजे या केर बि हुजनि पर हे पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे जेका ग़रीबनि जी पार्टी आहे ऐं अवाम जी भलाई लाइ कमु कंदी हाणे अवां ॾिसंदव त हे जेको प्रोग्राम शुरू थियो आहे इन सां हितां जो जेके ग़रीब इलाइक़ा आहिनि जेको इंतिज़ामिया पारां कहिड़ा इंतिज़ाम कया आहिनि केतिरनि माण्हुनि जो हिते बंदोबस्तु कयो वियो आहे ऐं हिन प्रोग्राम जो जेको आहे कहिड़ो उनवान आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॾिसो था त चेयरमैन बिलावल भुट्टो साहब महिरबानी कई आहे घोटकी अचनि था ऐं जेके प्रोमिसिस उन कया हुया उहे सभु फुलफिल करनि था पिया ऐं उन प्रोमिसिस मां हिकु हे प्रोमिस हो SRSO जो जंहिंजो अॼु असां अरेंजमेंट्स ॾिसणु आया आहियूं ऐं तव्हां ॾिठो आहे त बाक़ाइदा अरेंजमेंट्स हिते भरपूर ज़ोर शोर सां हलनि था पिया ऐं इंशाअल्लाह ताला सुभाणे जेको आहे हे प्रोग्राम हिन टाइम ते स्टार्ट थींदो ऐं हिन में तक़रीबन असांजो छो त पॉवर्टी एलिवेशन जो प्रोग्राम आहे ऐं ख़ासि तौर ते ख़वातीन लाइ आहे त वधि में वधि जेको आहे असां चाहियूं था त हिकिड़ियूं त असांजो पंहिंजो हिते वधणियूं जेके आहिनि उहे बि अचनि तक़रीबन 4000 5000 जी तादाद में लेकिन ॿाहिरि जंहिं ॿिनि डिस्ट्रिक्ट्स में ॿिनि डिविजन्स में जिते इहे प्रोग्राम थिया आहिनि अहिड़ा ऐं उते हिकु सक्सेसफुल थिया आहिनि प्रोग्राम्स भले उहे घर ठाहिण जे हिसाब सां हुजनि या वरी पॉवर्टी एलिवेशन में जीअं माइक्रो फाइनेंसिंग थींदी आहे उन हिसाब सां हुजनि त उहे बि अची करे पंहिंजो एग्ज़ाम्पल्स हिकिड़ियूं ॿुधाईंदियूं त असांखे कहिड़ो फ़ाइदो थियो आहे त इहो तव्हां ॾिसो इंशाअल्लाह त सुभाणे हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम हिकिड़ो वाइदो फुलफिल थियणु वञे थो त असां सभु अॼु हिते मौजूदु आहियूं भले असां पब्लिक रिप्रेजेंटेटिव्स हुजूं या असांजा पंहिंजा पार्टी उहिदेदार हुजनि मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।